नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी सोई आहे त अॼु नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी शान में एक रिवायत अर्ज़ कंदुसि त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के अल्लाह पाक पूरी कायनात में अफ़ज़ल बनायो आहे। ज़मीन व आसमान या पूरी इंसानियत जे अंदरि जेके ॾिठो वञे त सभिनी खां आला शान जेकॾहिं अल्लाह खां बाद कंहिंजो शान आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो शान ऐं मक़ाम ऐं मर्तबो आहे। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे, जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त अव्हां सां गुज़ारिश आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जी निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, उम्मुल मोमिनीन हज़रत सय्यदा अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा हुआ ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी खिदमत अक़दस में सहाबा किराम अलैहिमुर रिज़वान भी मौजूद हुआ, यानी नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी खिदमत में हाज़िर हुआ त अचानक हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी खिदमत में हाज़िर थियो ऐं अल्लाह पाक जा सलाम ऐं पैगाम पहुचायो। पैगाम पहुचाइण खां बाद जॾहिं हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम वापसि रवानो थियो त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, ए जिब्रील अर्ज़ कयो, जी मुंहिंजा आका महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जिब्रील आउं तोखां हिकु ॻाल्हि पुछां, तूं ॿुधाईंदे? जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, जेकॾहिं ख़बर हुई त मुंहिंजा आका जेकॾहिं ख़बर हूंदी त अव्हांखे ॿुधाईंदुसि। त अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जिब्रील ख़बर ॾे तो पूरी दुनिया पूरी मख़लूक़ ॾिठी? जिब्रील अमीन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, जी मूं पूरी अल्लाह पाक जी मख़लूक़ ॾिठी आहे। महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जिब्रील तो आदम अलैहिस्सलाम ॾिठो? हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, जी या रसूल अल्लाह, मूं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ॾिठो। महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जिब्रील छा तो हज़रत नूह अलैहिस्सलाम खे ॾिठो? प्यारा दोस्तों, हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, जी मूं नूह अलैहिस्सलाम खे ॾिठो। महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जिब्रील ख़बर ॾे तो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे ॾिठो? हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मूं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे ॾिठो। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जिब्रील तो हज़रत मूसा कलीमुल्लाह खे ॾिठो? हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ कयो, जी मुंहिंजा आका, मूं हज़रत मूसा कलीमुल्लाह खे ॾिठो। महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, जिब्रील तो अल्लाह पाक जे तमाम अंबिया किरामन खे ॾिठो? हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, जी मुंहिंजा आका, मूं अल्लाह जे तमाम नबीअनि खे ॾिठो। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, अच्छा पोइ हीउ ॿुधा त तोखे मूं जहिड़ो या मुंहिंजे ख़ानदान जहिड़ो को नज़र आयो? जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, ऐं मुंहिंजा आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, मूं पूरी ज़मीन ॾिठी, आसमान ॾिठा, अर्श ॾिठो, फ़र्श ॾिठो, मशरिक़ ॾिठो, मग़रिब ॾिठो, पूरी दुनिया जी कुंड कुड़छ ॾिठी, लेकिन ऐं मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, तव्हां खां अफ़ज़ल इंसान को बि न ॾिठो। त प्यारा दोस्तों, हज़रत जिब्रील अमीन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो फ़रिश्तो आहे, तमाम अंबिया किराम अलैहिमुस्सलाम जिन जी खिदमत में अचण वारो आहे, तमाम नबीअनि खे ॾिठो, अर्श फ़र्श ज़मीन व आसमान ॾिठा, पूरी कायनात पूरी दुनिया खे हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम ॾिठो। उहो फरमाए थो त या रसूल अल्लाह, मूं पूरी दुनिया ॾिठी, हर चीज़ ॾिठी, लेकिन मुंहिंजा महबूब तव्हां खां अफ़ज़ल कंहिंखे बि न ॾिठो। को बि अहिड़ो इंसान नाहे जेको तव्हां खां अफ़ज़ल हुजे, तव्हां सभिनी खां अफ़ज़ल व आला आहियो। त प्यारा दोस्तों, असां तव्हांजो आका
अड़ियुनि जो आधार, ग़रीबनि जो ग़मख़्वार, मिसकीननि जो मददगार, हीणनि जो हमराह, मदीने जो साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक उहो मक़ाम ऐं मर्तबो अता फ़रमायो आहे, उहो शान ऐं शौक़त अता फ़रमाई आहे त प्यारा दोस्तो जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां वधीक को बि शान में नाहे। अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे सभिनी खां उत्तम ऐं आला बणाए करे मोकिलियो। अल्लाह पाक असां तव्हांखे जेको महबूब नबी अता फ़रमायो आहे, अल्लाह खां बाद जेकॾहिं कंहिंजो शान आहे त उहो हुज़ूर जो शान आहे। अल्लाह पाक असां तव्हांखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां पकी ऐं सची मोहब्बत नसीब फ़रमाए। प्यारा दोस्तो, अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त प्यारा दोस्तो, ही हुई अॼु जी तमामु बहितरीन ऐं दिलि खे वणंदड़ मालूमात जेका मूं अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कई। ऐं वरी नई मालूमात में अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।